चवनि सहमत पर आया रहमत। तेरा दिल भाई लूपड़ भी कौन है जो मां तुझे ढक्का छोड़ी। बस पुजे त कच्चो खाई वनी मुखे। जागो हल त हाणे इन काटे में मुक धीअ आबिदा छा पई सोची? कुछ न चाची। चाची जी धीअ मर्द सालिम छो हूंदा आहिनि? मुबारक लाइ पई चई? न चाची, जग जहां जी ॻाल्हि पई करियां। मुबारक त मुंहिंजो मिजाज़ी ख़ुदा आहे, मुंहिंजो छपर छाऊं। पुट मूंखे ॾिसी थी ईअं चई या पंहिंजे मुंहुं बि ईअं सोचींदी आई? दिलि जी ॻाल्हि पई कयां चाची। तुंहिंजे दिलि जी इहा ॻाल्हि न आहे पुट, मूंखे सॼी ख़बर आहे मुबारक तोसां कहिड़ा वेल विहाया आहिनि। मूं अॻु बि चयो चाची, औरत जॾहिं पढ़ण जी वर जे घर ईंदी आहे त उन जी थी वेंदी आहे, वर जी मिल्क हूंदी आहे। वणेसि मारेसि, वणेसि कुहेसि, वणेसि उथारेसि, वणेसि विहारेसि, उन जी मर्ज़ी हूंदी आहे चाची। इहो तूं पई चई? चाची, शादी खां पोइ थोरे भाउ या ॿिया रिश्ता सभु ख़ैर थी वेंदा आहिनि। सिर्फ़ु हिकिड़ो रिश्तो रहिजी वेंदो आहे, वर जो। पर धीअ वर में बि त वर हुजे न। वक़्तु वर मां वर कढी छॾींदो आहे चाची। पर धीअ के वर अहिड़ा हूंदा आहिनि जिन जा वर निकिरंदा ई न आहिनि, ऐं जे निकिरंदा आहिनि त वरह लॻी वेंदा आहिनि। शादी बि त वरह जो सौदो आहे न चाची। औरत न जॾहिं लौं लहंदी आहे त ॼण हयाती जो वखर विहाईंदी आहे। धीअ मुबारक जा वर निकिरणा ई न आहिनि। निकिरी वेंदा चाची, न पी त निभाइणो त आहे न। शलाला हयाती ॾिस ख़ुशि हुजे। धीअ आबिदा तूं केॾी न सुठी आहीं। मुबारक मत जो मुड़ियो अञा ताईं तोखे सम्झी न सघियो आहे। हड़ियती आमना वारो कर इहो मत जो मुंहिंजो खणण लॻो पियो थी घिटीअ में अदी। केरु अलाह बचाएसि मुबारक ॿियो वरी केरु? हाँ कॾहिं का चङी ख़बर बांधी अथई, हक़ ते ॻोठ वारा तोखे ज़हमत था चवनि। मुबारक खे छा थींदो जो अहिड़ी निभागी वाई थी कढी? माई आमना सच थी चवां पई, अली रज़ा फायर कया अथसि, वारो कर त हथनि मां न वञई। छा चई मासी रहमत? छा सच थी चवी? हा ओ मां इहो ई त इतलाउ करण आयसि। या रब ख़ैर। आबिदा धीअ घर मां न निकिरजा। रहमत जे रूप में ज़हमत हूंदी त पोइ ख़ैर किथे हूंदो चाची। चङाई छुटी जो इतलाउ ॾियण आई आहियां। रंधो कंधो थी ॻाइणे टंगे पई ऐं माण्हू भली चवनि रहमत, पर आहियां रहमत अमड़ खे चवां। हल हल धोती दर दर जा धिका खाईंदी वते थी टांडा ॾींदी। माई मां त ॿुधो त बीमार पईयां, पर हिते त तुंहिंजी हेॾी टे हथ ज़बान थी पई।
तिरके माण्हू भली चवनि सहमत पर आया रहमत छोरीअ खे चवां हाणे हल हल टर अली अली तोखे जरा ख्याल न आयो आपदा जो हुए ते चवंदो है त आपदा मुंहिंजे अंदर में वेठल आहे अंदर में ऐं अॼु वञी उनजे वर ते फायर करे आयो आहीं ही आपदा मुझे अंदर वेठल आ कूड़ थो ॻाल्हाई तुंहिंजे अंदर में आपदा न पर गिदड़ वेठल अथई गिदड़ गिदड़ हा गिदड़ तू चाहीं थो त मुबारक खे ग़र्क करे आपदा माणिया इहे न यो तू थी चई पुफी मां आपदा लाइ ईअं सोचींदुसि मां एतिरो किरियल आहियां छा अञा सिंग थींदा आहिनि किरण खे ॿुधाए अली मूंखे तो मां इहा उमेद कान हुई आपदा केॾे बि अज़ाब में आहे ऐं मुबारक केॾो बि ज़ालिम छो न हुजे आहे त आपदा जो वर न तो वञी उन ते फायर कया आहिनि ठीक आ पुफी गलती थी वई तो कहिड़ी ग़लती कंदे का कहल न आई उन काहिरीअ ते अड़े सुभाणे हू मछरियो न रुगो आपदा जा धाणा न कढंदो उहो तो लाइ बि ख़तरो आहे सम्झई मूं त रुगो बचाव में फायर कयो मांसि अली को नुक़सान त नाहे थियो न ख़बर न आहे मूं अखियूं पूरे फायर कयो ऐं उनखे किरंदे बि ॾिठो तोखे केतिरो रोकियोसीं अली न रज़िया ही कोन मुड़ंदो ही हिन घर के वीरान कंदो वीरान ही हिन घर के खाली कब्रिस्तान बनाईंदो हाणे हिन घर में माण्हू न पर चिबरा अची वाहिरो कंदा बहिड़ा न ॾे पुफी ठीक आ आज खां पोइ कोन हूंदसि हिते एड़े ज़लल वेहाण खां त चङो तूं हिते हुज ई न ठीक आ पुफी काज़ी लाइ इशारो ई काफ़ी आ काॾे अली मूंखे बि छॾे वेंदे परे थी रज़ी दिल खे जिस्म खां परे कबो आहे छा रज़ी छॾ मूंखे त पोइ कर फायर मूं ते पोइ वञ ॾाहीं थी रस्तो छॾ तूं मूंखे न छॾ त मां रस्तो छॾियां न त मां थी पिस्टल हलाए अंत आणियां चरी थी ई छा मारो रुसे ऐं मां चरी न थियां कहिड़े किताब में लिखियल आहे हा मुंहिंजो केरु आहे तोखां सिवा अली जो पुफी जो आहे अम्मा खे छॾ मूं ॾे ॾिस मारोट नाही तू छॾ त सही न पहिरियां वाइदो कर त रुसी न वेंदे रज़ी तंग न कर मूंखे तंग त तूं थो करी बस वाइदो कर चङो वाइदो पक्को हा पक्को मुड़साणो हाणे त छॾ वार करे अम्मा पर वींदो केॾां न मुबारक न वेर चङो नाहे वेर वासींगा ख़बर आ खाईंदे वेरम न कंदो खाई त वियो अम्मा पर हट सॼो थियण ॾे अगराई त तो कई हूंदी न पुट तूं बि मूं ते शायदि थी ॾे अम्मा कोरठ में कोन बीठी आहियां तोसां अस्पताल में आहियां पाण में आहियूं तुंहिंजी तबियत ऐं ओथराइप जी ख़बर अथमि तॾहिं चयमि मुबारक अम्मा बुकी त अञा हाणे पई आहे मां सम्झां थी तूं त ठहियल ई शिर मंझां आहीं पुट न मां जहिड़ो न पीउ जहिड़ो अलाए कंहिं ते वे न अम्मा मामाणनि ते वियो आहियां मामनि खे गिलारो न कर अकुल पंहिंजो उबतो ऐं गिला वरी मामनि जी छो अम्मा तोखे मामे मुरादली जी ख़बर कान्हे जंहिं ॾाटे सां मामी सफ़ीरा खे कोही सखर जेल में वञी कैद थियो ऐं वापसि ई न मोटियो ज़ुल्म कयई बाबे बि पोइ वारी कोन कयसि करेसि बि छो हा
रोके रोके बाबे जे ज़बान में लिफू पइजी वयूं। अधो मुराद साॻे जो साॻो। मां बि त मां उन जो भाणे जो आहियां। मां तोखे ईअं थियण न ॾींदसि मुबारक। जे ईअं कयई बि त नाने वांगुरु हथ कढी वेंदी न, ईअं न। हू आपदा वेचारी। न खण हुन जो नालो अम्मा, न खण आपदा जो नालो। छो न खणा? हू हाणे असांजी इज़त आहे। हू हाल विञाए मरण कंदी थी अची पई आहे। तूं हिते अस्पताल में रुली त आउं वियसि न विच में। न ईंदी कर अम्मा, सहाय न। अड़े चरिया मत मूढ़ा, मुंहिंजो मतिलबु इहो न हो। मूं चवण पे चाहियो त हुन जे इलाज जी कयां या तुंहिंजी संभाल कयां। हुन ते जिन्नात जो असर आहे। कंहिं महिल बि दौरो पइजी सघेसि थो। पएसि त उको वञी दौरो पएसि, वञी किनी थी मरे। सुभाणे तुंहिंजे ॿारनि जी माउ बणबी, छो किनी थी मरे? मूंखे हुन औलाद न खपे अम्मा। मां ॿी शादी कंदुसि। इहा जहिड़ी आई आहे तॾहिं वञी दफ़न थिए। चवे छा थो चरियो? अम्मा, अम्मा तूं छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। सूर वधी वियो आहे। के डॉक्टर खे या नर्स खे सॾु कर, जल्दी कर अम्मा। हा बा, आउं वठी थी अचांसि। अच जावेद, वे। हिते छो थिया मैडम? मूं तोखे कुछ चयो हो जावेद। मुझे पोयां छो अची पियो आहे मैडम? तू एड़ो खूबसूरत छो थे? सूंह जो तोड़िया छे मुते न आहे मैडम। दुनिया खूबसूरती सां भरी पई आहे। पर जेका शे भाए पवंदी आहे न, सब कशिश कंदी आहे जावेद। वो भरी खूबसूरत हुजे या न? बिल्कुल। मैडम इहो रस्तो कंडन भरी शारा अथव। ख़बर अथम। तहां जी मुंहिंजी हैसियत में वॾो संदो आहे। इहो भी मालूम आहे। जे न मीडिया मामलो पखेड़ो त विखरी वेंदासीं। अंजाम वरी विछोड़ो। न थींदो अहिड़ो अंजाम जावेद। मैडम, जागीरदारनि जी सोच ऐं नफ़सियात असांजे समाज ते हावी आहे। जे न असीं मिली हिकु बि थी वञूं त कोरे कपे अलॻि कयो वेंदो असांखे। तू साथ दे, मुंहिंजी जिंदगी जो सवाल आहे जावेद। ऐं मां हयाती विञाइण लाइ रिस्क खणा? प्लीज जावेद। ठीकु आहे मैडम, मूंखे संजीदगी सां सोचणु ॾियो। भले, पर मां चाहींदसि त मुंहिंजे हक़ में सोच। ठीकु आहे मैडम, मां सोचींदुसि, पर हाणे मां हलां थो। सोच जाए जरूर जावेद। हा मैडम। चल तू जबार तू आई बला के टाल तू, चल तू जबार तू स्वाली जाकर बेड़ा पार तू। हक वाला, हक वाला, हक वाला, हक 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 हक। बाबा तुझे जिस्म मां सची साई निचोड़े कढी छड़ी आहे। हाणे नज़राणो कढ। जी सर। इहो वठो साईं। अरे हे छा, घटि में घटि 100 रुपया त ॾे। साईं गरीब माण्हू आहियां साईं। अरे बाबा गरीब आहे त मां छा कयां? ॿुढल फ़क़ीर जो कमु आहे साई पढ़णो नज़रानो वठणो। हा, सखणी दुआ त पिट जे आचार आहे। मां अञा फी त न वधाई आहे। पकड़ जानू। फ़क़ीर साईं, तव्हां नज़रानो बि वधाईंदव छा? डॉक्टर फी वधाए छॾी आहे, बाक़ी ॿुढल फ़क़ीर फी न वधाए छा? वञी त ॾिसो डॉक्टरनि वटि, रुॻो तपास जा बि पैसा वठंदव। फ़क़ीर साईं, डॉक्टर वटि वञूं बि छो? न वञिजो बि न। हिकु दफ़ो वेंदव त खल लाहे छॾींदव, ॿियो दफ़ो वेंदव त मास पटींदव। मास सही मास छो? बाबा खल न हूंदव त मास लाहींदव। 3 दफ़े वेंदव त वरी हॾा ब्रुट के वेंदव। मता वञो। न फ़क़ीर साईं, छो वेंदासीं? हा, वञिजो बि न। हाणे तूं हीअं कर, कमंद जी रस, नारंगियुनि जी रस ऐं ग्लूकोस जाम पी जाए। जी फ़क़ीर साईं। हाणे हलो तव्हां सभई हलो। चावस उथो 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 बाबा उथो उथो। चावस मूंखे ज़िक्र फिक्र बि करिणो आहे। हलो हलो हलो। चावस चावस चावस। जल तू जबार तू आई भला कुटार तू, जल तू जबार तू इन कंजूसन खे मार तू, जल तू जबार तू इन कंजूसन खे मार तू। 50 रुपया खणी अचनि नज़राने में। बसि हुजऊं डॉक्टर त जाम कमायूं आहे। अरे अहिड़ा कंजूस ॾिनो वठी नज़र। साईं, इहे अचनि था बि शुक्र कयो, न त इहो 50 रुपया बि कोन मिलंदव। हक वाला, हक वाला, हक वाला।
अलमदीना केमिकल शॉप। हिते खुलियल हैंड वॉश, डिश वॉश, हार्पिक, ब्लीच, फिनाइल, सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 0313 8562 682। लगे तो था सबूत हथ अची वियो अथसि। असां जॾहिं दुश्मनी कंदा बि आहियूं न, दूल जे डोके ते वॼाए कंदा आहियूं। तोखां सिवाय मुंहिंजी दिलि बि त नथी लॻे। जन्म जन्म का जन्म कहानी जीनी दुनिया तेरी पुरानी एहसास सिंधु जे जरते किरणा सूह समुद्र जज्बा झरणा सपनन जा घर नेणन माणा मन मंदिर जाओ जरा गुर जीवन घाणा घाव पुराणा जज्बन एहसासन खे मोहब्बत जे मानान खे सपनन जे साबियान खे पोइ बि आहिनि सदियनि खां छो संघर पहिरियल ज़ात जूं ज़ंजीरूं घेरियल गंघर घारे नारी निमाणी जन्म जन्म खां जन्म कहानी जन्म जन्म खां जन्म कहानी। आपदा तू हाँ तुंहिंजी सिक छिके आई। तू हिते छो आयो आई? हले वञ हितां। यो तूं मूंखे थी चईं? केर केर आई तूं? मूंखे नथी सुञाणी आपदा?
तू बिना इजाजत जे इन घर में घिड़ियो कीअं? थारे माण्हुनि जो हक़ कहिड़ो इन घर में अचण जो? मां धारियो आहियां? हा हा तू धारियो आई। नथी सुञाणा मां तोखे, नथी सुञाणा। मां अली रज़ा आहियां, तुंहिंजो माउ पुटु। मां कंहिं बि अली रज़ा खे नथी सुञाणा। आबदा तूं मूंखे नथी सुञाणी? मरी वई आबदा, जेका तुंहिंजी फुफाट हुई। मां मुबारक जी घरवारी आहियां, जंहिंजो रत घिटीअ में वहायो वियो आहे, जेको मुंहिंजे वर ते गोली हलाए, जेको मुंहिंजी छप्पर छा जो दुश्मन आहे। नथो थी सघे वो मुंहिंजो सॼण, नथो थी सघे। मां कंहिंखे बि नथी सुञाणा। हली वञ हितां, हली वञ। हाँ आबदा, तू हक़ बजाने भाई। जैसा ना मोहब्बत हूंदी आ हुन सां ईअं ई ॻाल्हाइबो आहे। तो त कुझु न आहे चयो। मां त इन खां बि बुरे वर्ताव जो हक़दार आहियां। मूं त इहो बि न सोचियो त मुंहिंजी आबदा ते मुंहिंजे करे अज़ाबनि जा अंबार किरिया तो ते मूं गुलाब बजाए टांडा ई ॾिना आहिनि न। ठीकु आहे, मां वञा थो। कुबरा जीअं बुढ़ो या चाची रहमत घर में अची वञनि तीअं तुंहिंजो जिन शुरू थी वञे ऐं पोइ अची वञे जोश जलाल में। ऐं भई जेको चयोमांइ न सो ई ॻाल्हाइजां। भाॼी वो विसरी वञे त पोइ? बेसारींदीअ त पोइ इहो खड़ग इब्राहिम लिखजी वेंदी मर्गन में। ठीकु आहे भाॼी, कोशिश कंदसि। हा बुढ़ा जेकी न तो अंदर में झीर ॾिना आहिनि छुटी बि वञनि पर ॾुखंदा पिया उमिरि भर। जीअं जीअं ॾुखंदा तीअं तीअं मजबूर कंदा तोखे ज़िलतनि जे खूह में उछलण ते। भाॼी छा पई सोची? कुझु न सोचियमि पई जेकॾहिं तोखां विसरी वियो त पोइ ही किसो कीअं ठहंदो। फिक्र न कर भाॼाई, अहिड़ो रटो थी हणा जो भोपे ते बि भूत सवार थी वेंदो। हाँ ऐ जिन शरीफ अचनी पियो बुढ़ल भोपो बरो खाने जो खा लड़ी पे कुबरा होश कर कुबरा चाचो आया न के दौरो पियो त घणी देर खां इएं बेहोश पई आहे। अमा काॾे वई आ? चाची पाड़े में वई आ, मां अकेली घर में। मूंखे त डप थो थिए कुबरा जो काफ़र जिन आहे। तुंहिंजो त ॾी त किथे मूंखे बि अहिड़ो जिन वठी वञे जेको मुंहिंजी पचर न छॾे। तोखे वठंदो जिन? तूं पाण जिन हुई? छो ॿुधण साईं, मां माण्हू न आहियां। कहिड़े बेवकूफ़ चयो आहे त तूं माण्हू हुई? त पोइ बाक़ी छा आहियां जो मूंखे जिन न वठंदो? तूं पाण जिन हुई। जिनड़ीअ खे बि जिन वठंदो आहे छा? तोखे खपे जूताड़ सोफे 8 नंबर। तोखां वधीक को ॿियो जिन थींदो जो ॿियो जिन अची वठे? तो जहिड़े जाबलो जिन संदे वठी छॾिया आहिनि। चवण बंदि कर त ॼाण तलड़ तारूं वारो रनू तेरा तालियूं जिन था अचनि बोपे जे घर में जो बोपो मरी। काथे आ? वेठो आ फ़कीर, वेठो। काथे वेठो आ? हक गाजन पीरगंज बख्श धोक जा धणी तो वट मेहमान आया जेको आडो ईंदो खिड़जी वेंदो। रहम कर फ़कीर, रहम कर। वारो कर बुड्ढल, पढ़ कुछ। हखू अलाहू हखू अलाहू हखू अलाहू हट 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 हट। चल तू जबार तू आई बला के टार तू, चल तू जबार तू आई बला के टार तू, चल तू जबार तू बुढ़ल जा कर मेरा पार तू। कुछ कोन वरंदे बुढ़ड़ फकीर, है। '
कुबरा खे त जिन हुजणु खपे, जिनड़ी कीअं? जिन कीअं चवंदो त टंग टड़ी करे छॾींदी साईं। बुढल छा तो सोची? एवा सोचां थो त मूं राजन जूं रनूं रुलाए छॾियूं। कुबरा जो जिन छा आहे, हिन खां पुछंदुसि पढ़ण सां न, मां नंढे खड़कण सां न पुछंदुसि किथे आयो नंढो। बुढा छा तो करी? तू कुबरा जो जिंदो कढई के मारी थो? अरे जी ही कुबरा न आहे, हींअर कुबरा जो जिन गाजी शाह जो हिनखे नंढो खड़काए उथारींदुसि। अरे उथी सिधो थी पियल ऐं छॾ जान हिन छोकिरीअ जी उछ। बुढा मुड़ी वञ ये न कर। इहे निकिरंदा आहिनि, डंडनि सां निकिरंदा आहिनि जिन। इहे थोरे छॾींदा आहे, डंडो खड़काईंदो मां त निकिरंदो ऐं उथी प्यालो पीअंदो ऐं जान छॾींदो छोकिरे जी। अरे रे ॿुधाए क्यों अकेले वेड़ा? हाँ ॿुधाए जी नी मां थारियांसि थी। कुबरा उथी न त बुढल पप्पू मारे छॾींदई। चाची कुझ न डोही विधी मांस पीर गाजी शाह जी। तुझी ड्राइवर दा किने होश न जियो? हाँ आखिर त मां बि मशहूर भोपे बुढल जी घरवारी आहियां ऐं कुझ तुंहिंजे डंडे जो त ढकाव आहे। खुड़ी खणी आ त खुड़ी न फियासो। अचो त खुड़ी छाची टाइम न चातरी खणी आ। हींअर छॾीस ठापुर में अची वियो आहे। कॾहिं कॾहिं मुंहिंजी बि त मञंदो कर बुढल साईं। तुंहिंजी मञा केड़ो तुंहिंजो हिया तो फाटे मुंहिंजे लाइ। बुढल थी करियां आहियां बुढल पाण। नूर भटारे साण बुढल ऐं शर्फा हिकु अथई। सत्तर साईं जी मुरी जानी थी वई आहे न वरी। सचल साईं ता सदके, पर मां त मुरी जानी पंहिंजे बुढो जी आहियां। ठहियो हाणे मुरी जानी थी आहे ॿुधण जी अचे। हे ॻाल्हि ॿुध, हे डंडो मां शेरां जी ॻाल्हि रखी थो वञा। जीअं वरी ॿीहर जिन चवंदा ठका मजारो कढाइजांसि। तूं बि ॿुढल फ़क़ीर जी ॻाल्हि चई थी थोरी घणी करामत अचे वई आहे तो में सुभाणे रड़ कजां जे करे ॿीहर को वरी अहिड़ी ॻाल्हि थिए त। चङो थियो भाॼाई, सिर बचो। जावेद ट्रिप में अची पोइ ते हटण शुरू कयो आहे। जेकॾहिं तयार न थियो कोर्ट मैरिज लाइ त पोइ मां त जी कान सघंदसि। तुम्हारा जी अबू। अॼु ड्यूटी ते न वई छा? अॼु नाइट ड्यूटी आहे अबू। नाइट ड्यूटी? जी अबू। या नाइट ड्यूटी छो थी करी? ड्यूटी इज ड्यूटी अबू। न या नाइट ड्यूटी कटरा है। आई एम अ डॉक्टर अबू। ख़बर अथम डॉक्टर आहीं, इहो अंग्रेजी रोब न हला। जेको चयो अथमई सो कर, न त मां पाण थो वञा चार्ज सां मिलां। अबू मूं छा चयो? ओके अबू। ऐं हा मूंखे यादि आयो। चओ अबू। इस्तीफ़ा पेश कई? न अबू। छो? हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए कन खां कढे थी छॾी? सोचां थी अबू, तव्हां परेशान न थियो। छा थी सोची? इहो त आख़िरी साल पूरो कयां। 2005 में रिटायर कंदसि। बस 1 साल जी मोहलत ॾियो अबू। न ज़रे जी बि मोहलत न ॾींदो साईं। प्लीज अबू, हिकु अंकल त मुंहिंजो बि मञो। पूरे साल जी पघार जो हिसाब त लॻायो त केतिरी रक़म थींदी। ठीकु आहे, पर हिकिड़े शर्त। कहिड़ो शर्त? चवण जी ज़रूरत न आहे, पढ़ियल लिखियल आहीं, सम्झी थी। पोइ बि ख़बर त पवे। ग़ैर अहम माण्हुनि खे अहमियत न ॾींदी कर, ऐं न की। ठीकु आहे, सम्झी वियसि बाबा, तव्हां बेफ़िक्र रहो। ऐं हा ॿी ॻाल्हि ॿुध, आउं थाणेदार थी मोटी थो अचां ऐं पंहिंजी नाइट ड्यूटी कटराए छॾ। अबू हींअर मसइलो थींदो ड्यूटी कटराइण। आइंदा कोशिशि कंदसि, तव्हां मूं ते एतबार कयो। आख़िरी बार तो ते इतमाद करे थो ॾिसां, न त पोइ सम्झी थी पाण। जी अबू। ओके। मुंहिंजो जीअण आपदा लाइ हो। हिन घर में आपदा जे करे त किरियो पियो हुअसि। हुन बि अॼु अहिड़ी रविश अख़्तियार कई। केॾी छिक सां वियोसि ऐं केॾी बेरुखी सां तड़ी। तूं आहीं इन लाइक़ु, तो क़त्ल कयो आहे। क़त्ल जे एज़े आपदा वञी पई ओझड़ में। अञा बि आपदा तोखे चाहे, अञा बि आपदा मां उमीद थो रखी।
ज़रूरत खां सवाइ तो हुनखे ॾिनो ई छा आहे? वाकई मां ॾोही आहियां, नफ़रत जे लाइक़ु आहियां। आबदा, मां वॾो पापी आहियां, पंहिंजे प्यार खे पाण घाणी में पेरजण ते मजबूर कयो आहे। मूंखे जीअण जो को हक़ कोन्हे। हा, मूंखे जीअण जो को बि हक़ कोन्हे। एहसास सिंधु